अस्सलाम वालेकुम भलीकार हक मौजूद यू वॉचिंग आवाज़ 360 विद अतलस अबीर। US ईरान टॉक्स के बारे में तव्हांखे ख़बर हूंदी। हिकिड़ी लंबी प्रोलॉन्ग जंग खां बाद US ऐं ईरान हिकिड़ी फाइनली टेबल टॉक्स हिकिड़ी टॉक्स की पोजीशन ते आया इस्लामाबाद में ऐं उन खां पोइ ऑपोजिशन बैक एंड फोर्थ ऐं ॻाल्हियुनि जा इम्कान वरी नज़र अची रहिया आहिनि। रिसेंटली फॉरेन मिनिस्टर अब्बास अराक्ची जो चवणु आहे त मुमकिना तौर ते टुनाइट इम्कान आहे त ईरानियन डेलीगेशन पाकिस्तान वरी विज़िट करे इन ऑर्डर टू फाइनली मेक पीस एंड पुट एन एंड टू दिस लॉन्ग प्रोलॉन्ग्ड वॉर। नाज़रीन, ईरान ऐं US वॉर हिकिड़े महीने खां वॾो अरसो थी चुको आहे ऐं अञा ताईं हली रही आहे, जंहिंजे करे इकोनॉमी ते इम्पैक्ट पियो आहे, सोशल नॉर्मल लिविंग स्टाइल ते इम्पैक्ट पियो आहे, स्मार्ट शटडाउन ऐं स्मार्ट लॉकडाउन जे वजह सां बि माण्हुनि जी ज़िंदगी ते इम्पैक्ट पियो आहे। हिकिड़ो ऑल्दो गवर्नमेंट काफ़ी कोशिशि कई आहे त इन जो इम्पैक्ट माण्हू स्लोली एब्ज़ॉर्ब करे सघनि, पर इकोनॉमी, स्टॉक प्राइसिस ऐं ओवरऑल पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज भी हिकिड़ो तमामु वॾो शॉक हींअर हैंडल करे रही आहे। US ऐं ईरान फाइनली टॉक्स जे सेकेंड मरहले में पहुची चुका आहिनि, जंहिंजो इम्कान काफ़ी अरसे खां हुयो। विच जे दौरानिया में ईरान इन्हनि टॉक्स जे हवाले सां इन्हनि टॉक्स जे बारे में इन्हनि टॉक्स खे वधीक परसू करण जे हवाले सां मना बि करे छॾियो हुयो, जंहिंजी वजह सां ऐं उन खां पहिरीं बि US डबल ब्लॉकेड स्टार्ट करे छॾी हुई स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ स्ट्रीट। पर नाज़रीन, हींअर असां हिन पूरे प्रोसेस में थोड़ी बहितरी ॾिसी रहिया आहियूं। पाकिस्तान कहिड़ी डायरेक्शन में वञी रहियो आहे एज़ अ फैसिलिटेटर, एज़ अ नेगोशिएटर, इन शइ खे इन प्रोग्राम में पाण एक्सप्लोर कंदासीं एंड वी विल बी टेकिंग ऑन गेस्ट टू टॉक अबाउट ईरान एंड US। नाज़रीन, इन टॉपिक ते वधीक ॻाल्हाइण जे लाइ असां सां गॾु मौजूदु आहिनि IR एक्सपर्ट मुनव्वर हुसैन पंवर। मुनव्वर हुसैन पंवर साहब, हींअर ईरान ऐं US जे विच में ॻाल्हियुनि जा वरी इम्कान शुरू थी विया आहिनि। छा इस्लामाबाद रेडी आहे टू होस्ट द सेकेंड राउंड ऑफ टॉक्स? छा इन पूरी सिचुएशन खां बाद फाइनली हिकिड़ो ब्रेक थ्रू अचीव थी सघे थो? तमामु हिकिड़ी ख़ुशख़बरी आहे, स्पेशली पाकिस्तान जे लाइ, पूरी दुनिया जे लाइ, छो त इस्लामाबाद काफ़ी अरसे खां वठी इन ते कमु करे पियो ऐं अवां ॾिठो त विच में हिकिड़ो तातुल अची वियो, क्राइसिस सिचुएशन अची वई, जेके बहितरीन अंदाज़ सां इस्लामाबाद टैकल कयो बाय रिमेनिंग इन टच विद बोथ द पार्टीज़। ऐं तव्हां ॾिठो त तव्हांजी सिविलियन क़यादत, तव्हांजी अस्करी क़यादत, ॿिन्हिनि जेको आहे उहो पंहिंजी शटल डिप्लोमेसी, टेलीफोनिक डिप्लोमेसी उन्हनि जारी रखी। इवन तव्हांजो फील्ड मार्शल सईद आसिम मुनीर साहब 3 ॾींहंनि जे दौरे ते ईरान पहुता, मैराथन सेशंस हुननि कया ऐं ईरानी जेके स्टेक होल्डर्स आहे उन्हनि सां मुलाक़ातूं थियूं, हता कि उन्हनि जो राब्तो सुप्रीम लीडर सैयद आयतुल्ला मुश्तबा खामनाई साहब सां बि थियो। ऐं न फ़क़ति इहो बल्कि फॉरेन मिनिस्टर साहब इन टच रहिया, फॉरेन मिनिस्टर ऑफ अब्बास अराक्ची साहब सां ऐं प्रेसिडेंट ट्रम्प सां प्राइम मिनिस्टर शरीफ साहब इन टच रहिया। ऐं उनजे नतीजे में अवां ॾिठो त जेको ब्रिज थियो गैप ॿिन्हिनि मुल्कनि जे विच में, आउं सम्झां थो त सुबुह खां वठी पॉज़िटिव शयूं अचनि पियूं। प्रेसिडेंट ट्रम्प साहब जेकी ट्वीट कई त जेकी लेबनान जी सीज़ फायर उनखे एक्सटेंड था कयूं ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे उन इन ॻाल्हि जो इशारो ॾिनो त शायदि स्टेट ऑफ हॉर्मुज़ जेको ब्लॉकेट आहे उनखे बि हू सॉफ्ट कंदा। सो जॾहिं पॉज़िटिविटी थियो, इन करे मां सम्झां थो अब्बास अराक्ची साहब मुख़्तसर डेलीगेशन सां पाकिस्तान पहुचनि था, उन खां पोइ ओमान वेंदा, उन खां पोइ मास्को वेंदा। मुनव्वर हुसैन साहब, हींअर पहिरियों टॉक्स ज़ाहिर आहे लंबे अरसे ताईं हली हुयूं, त चयो वञे त 21 आवर्स ताईं रिकॉर्ड टाइम ताईं टॉक्स हली हुयूं, एक्सचेंजिस हलिया हुया ऐं नेगोशिएशंस हली हुयूं। सेकेंड राउंड ऑफ टॉक्स डेफिनेटली काफ़ी असांजे लाइ हिकिड़ी पॉज़िटिव ऐं हिकिड़ी सुठी एक्सपेक्टेशन असां उन खां रखूं था, पर छा तव्हांखे लॻे थो त हिननि टॉक्स खे ईअं प्रोग्राम कयो थो वञे या ईअं प्रोग्राम कयो वेंदो त इन्हनि सां कंक्लूसिव ऐं फाइनल रिज़ल्ट्स निकिरी सघनि? बिल्कुलु, छो त पोइ दफ़ा टॉक्स में काफ़ी शयूं हल थी वयूं हुयूं ऐं उन खां पोइ बि जेकी पाकिस्तान जी लीडरशिप आहे उन लगातार डिप्लोमेसी कई आहे ॿिन्हिनि साइड्स खां ऐं उन्हनि सां जेके उन्हनि जा रियल कंसर्न्स हुया ऐं स्टिकिंग पॉइंट्स हुया उन्हनि खे एड्रेस करण जी कोशिशि कयूं। तंहिं करे चयो थो वञे त इस्लामाबाद तक़रीबन 3 पेजनि जो हिकिड़ो जेको आहे उहो पेपर ठाहे रखियो आहे जंहिंमें ॿिन्हिनि जा स्टिकिंग पॉइंट्स एड्रेस थियल आहिनि ऐं उन में थोड़ी घणी रदो बदल थींदी, अदरवाइज़ ॿई उन ते एग्रीड आहिनि। तंहिं करे ॿई जेके आहिनि उहे अचनि था पिया हिन महिल इस्लामाबाद। अमेरिकन सिक्योरिटी टीम ऑलरेडी हिते आहे ऐं अब्बास इराकी साहब मुख़्तसर दौरे लाइ अचनि था पाकिस्तान विद अ वेरी शॉर्ट टीम
ऐं मुंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे, दिस इज़ माई हंच, आई डोंट हैव एनी प्रूफ, बट आई बिलीव त अब्बास इराक़ी साहब एन मुमकिन आहे इस्लामाबाद में हुजनि, ऐं छो त हुनजो ऐलान देर सां थियो आहे। हुनजी वजह इहा आहे त सिक्योरिटी कंसर्न आहे, वी नो त हुन में जेके स्पाइलर्स आहिनि उहे मौजूद आहिनि। लास्ट टाइम बि हुननि हिकिड़ो कोशिश पे कई, पर पाकिस्तान एयरफोर्स जेको आहे हर काविश खे उन्हनि स्पाइल कयो आहे। हिन दफ़े बि आउं सम्झां थो त स्मार्टली दे हैव प्लेड, बट आई डोंट हैव एनी एविडेंस, दिस इज माई हंच। मुनव्वर साहब, ईरान प्रीवियसली डिनाई कयो हुयो टू कम टू द सेकेंड राउंड ऑफ टॉक्स, ऐं उन खां पोइ हाणे ईरान इन जे हवाले सां फ्लेक्सिबिलिटी ॾेखारी आहे। तव्हां छा था सम्झो, इन जो छा वजह थी सघे थी? असल में पोएं दफ़े बि उन्हनि वटि फ्लेक्सिबिलिटी हुई, पर जॾहिं हुननि ब्लॉकेड खे ख़तमु कयो स्टेट ऑफ हॉर्मुज़ जे, ऐं अमेरिकन्स हुनखे कंटिन्यू कयो, त उन्हनि जो इहो कंसर्न हुयो जॾहिं असां स्टेट ऑफ हॉर्मुज़ खे खोले छॾियो आहे ऐं असां ॿीहर ॻाल्हियुनि लाइ अचण लाइ तयार बि आहियूं, ऐं अमेरिकन्स पहिरियों उथी करे लास्ट टाइम बि हलिया विया, त पोइ उन्हनि इन स्टेट ऑफ हॉर्मुज़ खे छो ब्लॉक कयो आहे? ऐं छो त अंदरूनी पॉलिटिक्स में हिकिड़ो प्रेशर बि हुयो। लास्ट टाइम बि जॾहिं मोहम्मद बाक़िर गालिबाफ साहब अचनि पिया त अवाम जो रिएक्शन उन जे हक़ में न हुयो, ऐं तंहिं करे उन्हनि जे नए सुप्रीम लीडर आयतुल्ला मुश्तबा खामनाई साहब जेको आहे उन स्टेटमेंट जारी कई ऐं उन खां पोइ अवाम में थोरो काम डाउन उहे थिया। सो मां सम्झां थो त हिकिड़ो त डोमेस्टिक पॉलिटिक्स में प्रेशर आहे, ऐं ॿी जेको आहे छो त उन्हनि खे इहो कंसर्न हो त स्टेट ऑफ हॉर्मुज़ अगरि ब्लॉक थिए थो त जेकी ईरानी शिपमेंट हले थी पई चाइना ऐं चाइना खां वठी ईरान, उहा डिसरप्ट पई थिए। सो इन्ही करे मां सम्झां थो त इहो हुननि जो कंसर्न हो, ऐं हुननि चयो हो त जॾहिं इनखे नरम कबो या इनखे ख़तमु कबो त असां ॿीहर ॻाल्हियुनि ते ईंदासीं। ऐं आउं सम्झां थो त स्टेट ऑफ हॉर्मुज़ जी तव्हां ॻाल्हि मेंशन कई, ऐं तव्हां खां पुछंदी हलां, रीसेंट अपडेट जे मुताबिक़ एस्टिमेटेड नॉट श्योर पर 15,000 अराउंड जे आसपास कुछ अहिड़ा कमर्शियल शिप्स में मौजूद एम्प्लॉइज़ ऐं वर्कर्स आहिनि, नॉट वॉर पीपल, नॉट द सोल्जर्स, नॉट एट ऑल, पर कुछ वर्कर्स आहिनि जेके काफ़ी अरसे खां चयो थो वञे त स्टेट ऑफ हॉर्मुज़ में स्ट्रैंडेड आहिनि, जिन जी न्यूज़ थोड़ियूं अॻियां अचनि पियूं रिसेंटली। छा तव्हांखे लॻे थो त इन ॻाल्हि खे हिकिड़ो प्रेशर पॉइंट ठाहियो वेंदो अगेंस्ट ईरान? न, मां सम्झां थो उन्हनि लाइ त इहो प्रेशर न हो, प्रेशर त ख़ैर सभिनीनि लाइ हो, इवन उन्हनि मुल्कनि जे लाइ बि हुयो जिन जा इहे जहाज़ आहिनि, ईरान लाइ बि हुयो, अमेरिकन्स लाइ बि हुयो, बिकॉज़ यूरोपियंस टाइम एंड अगेन प्रेशराइज़ पिया कनि, चाइना प्रेशराइज़ पियो करे अमेरिका खे कि तव्हां स्टेट ऑफ हॉर्मुज़ जी ब्लॉकेड खे खोलियो। ईरान त खोले छॾी न, ऐं उन खां अलावा अवां इहो ॾिसो त 3,000 तक़रीबन वेसल्स हुया हिन महिल ताईं जेके उते ब्लॉक आया, 15,000 हुनजो अमलो अवां ॿुधाए थो पिया, हुन में फैमिलीज़ बि इनफैक्ट हूंदियूं, ह्यूमैनिटेरियन पंहिंजी जॻह ते क्राइसिस बि आहे। सो मां सम्झां थो त इहो प्रेशर हर तरफ़ जी तरफ़ हो, यानी अमेरिका जी तरफ़ बि हुयो ऐं ईरान जे मथां बि हुयो, ऐं छो त ईरान जो मौक़िफ़ इहो हो त असां जॾहिं हुनखे खोलियो आहे त अमेरिका खे बि खोलणु खपे, हिकिड़े क़िस्म जो स्टिकिंग पॉइंट हो, एंड इट वाज ओनली टू एड्रेस द डोमेस्टिक पॉलिटिक्स फ्रॉम द बोथ साइड। तंहिं करे प्रेसिडेंट ट्रम्प बि चाहे पोइ त पंहिंजे माण्हुनि खे ॾेखारे त आउं हरू वॉर में अंदरि न वियो आहियां, असांजो मथां हथु आहे, जॾहिं त ईरानी रिजीम पंहिंजे माण्हुनि खे ॿुधाइण चाहे थी पई त हुनजो मथां हथु आहे। बहरहाल इट इज़ मैनेज वेरी वेल मैनेज बाय पाकिस्तान। मुनव्वर साहब, आउं तव्हांखे हिकिड़ो लास्ट सवाल कंदी हलां, बल्कि आई थिंक इट्स अ वेरी इंपॉर्टेंट क्वेश्चन। रीसेंट वीडियो इजलास में ट्रम्प खां सवाल कयो वियो उन्हनि जे न्यूज़ चैनल्स ही त छा हू एक्चुअली प्लान पे कयो टू न्यूक ईरान, ऐं उन्हनि जो काफ़ी स्टेटमेंट्स में उन्हनि इहो बड़े पब्लिकली चयो हुयो त they have to get ready for a nuclear war or they are going to annihilate, and जबकि consistently इहो चयो वियो कि they've already obliterated Iran। असांखे ॿुधायो त जॾहिं ट्रम्प हीअं रीसेंट वीडियो इजलास में इहो चयो आहे त न्यूक्लियर अटैक हू कॾहिं करण लाइ अग्री हो ई कोन ऐं करण ई न पिए चाहियईं, ऐं उन खां पहिरीं हू कई दफ़ा क्लेम करे चुको आहे त देयर विल बी अ न्यूक्लियर वॉर एंड दे विल गो फॉरवर्ड विद अ न्यूक्लियर अटैक। छा तव्हांखे लॻे थो त दैट कुड हैव बीन अ प्रेशर पॉइंट, या तव्हांखे लॻे थो त ट्रम्प दोबारा का स्टेटमेंट चेंज कंदो, स्पेशली हिन वक़्तु जॾहिं सेकेंड राउंड ऑफ टॉक्स जी तरफ़ असां वञी रहिया आहियूं? आउं सम्झां थो त पाकिस्तान जेडी वैंस साहब वाइस प्रेसिडेंट जे हथों को मैसेज हिकिड़ो पास ऑन कयो प्रेसिडेंट ट्रम्प खे त हू ट्वीट में एहतियात कनि, ऐं अहिड़े नमूने सां अव्हांखे यादि हूंदो त फील्ड मार्शल सईद आसिम मुनीर साहब बि 2 ॾींहं अॻु प्रेसिडेंट ट्रम्प खे रिक्वेस्ट कई त ब्लॉकेड जे हवाले सां नरमी अख्तियार कनि, सोचनि ऐं हिनखे खोलनि, छो त ही ईरान जो नाउ इट हैज़ बिकम द स्टिकिंग पॉइंट। जेसि ताईं न्यूक्स जी तव्हां ॻाल्हि पे कई त इन हवाले सां लैरी जॉनसन हिकिड़ो एक्स अमेरिकन CIA ऑफिशियल जंहिं स्टेट डिपार्टमेंट में बि कमु कयो 1980 ऐं 90 जी ॾहाई में, उन इहा इंफॉर्मेशन लीक आउट कई त प्रेसिडेंट ट्रम्प साहब न्यूक्लियर कोड घुरण पे चाहिनि, पर जेको हिन महिल
पेंटागन जो हेड आहे जनरल डैन कैन जी उन इनकार कयो विद आर्ग्यूमेंट त ईरान में असांखे कंहिं बि क़िस्म जो न्यूक्लियर ऐं बैलिस्टिक मिसाइल जो को बि भो न आहे, त इन जी ज़रूरत ई न आहे। खर्चो न आहे, ऐं सही इन खां अलावा जेको जनरल कूपर आहे जेको हेड था कनि सेंटकॉम खे, जी उहे बि इन कम खां राज़ी न हुया। सो अमेरिकन जेकी आर्मी आहे उहो विद इन लीगल फ्रेमवर्क कमु कंदा, उहो आउट ऑफ लीगल फ्रेमवर्क कॾहिं बि न वेंदा। ओके मुनव्वर सर, थैंक यू सो मच फॉर जॉइनिंग, ग्लैड हैविंग यू। नाज़रीन, असां सां गॾु हुया इंटरनेशनल रिलेशनशिप्स एक्सपर्ट मुनव्वर हुसैन पंवर। हाणे हलूं था हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़। ब्रेक खां पोइ तव्हां सां वापसि मुलाक़ात थींदी। वेलकम बैक नाज़रीन। US ईरान वॉर जे बारे में पाण ॻाल्हाए रहिया हुआसीं ऐं हिननि वॉर जो जेको सेकेंड स्टेज स्टार्ट थी चुको आहे। सेकेंड स्टेज खां मुराद आहे द फर्स्ट स्टेज बीइंग एन ऑल आउट फुल ब्लोन वॉर एंड देन दैट लीडिंग अस टू द इस्लामाबाद टॉक्स, US ईरान टॉक्स। ऐं हाणे असां उन्हनि टॉक्स जे हिकिड़े ॿिए मरहले में पहुची विया आहियूं। इन मौज़ू ते वधीक गुफ्तगू करण जे लाइ असां सां गॾु मौजूद आहिनि रिटायर्ड ब्रिगेडियर गज़नफर अली साहब। अस्सलाम वालेकुम सर। सर हमें ये बताइएगा, इस ईरान और US का वॉर काफ़ी अरसे से एक प्रोलॉन्ग्ड वॉर रह चुका है, हम इसको काफ़ी प्रोलॉन्ग्ड कह सकते हैं। पहला हमारा टॉक्स जो है वो इस्लामाबाद में हमारे टॉक्स हुए, उसके बाद ईरानियन डेलीगेशन ने बोला कि वो दोबारा विजिट नहीं करना चाहते, और उसके बाद अभी फॉरेन मिनिस्टर अब्बास अराक्ची का ये कहना था कि वो मुमकिना तौर पे और ये इम्कान है कि ईरानियन डेलीगेशन माइट विजिट पाकिस्तान टुनाइट, एंड विद दैट ये भी एक्सपेक्टेड है और अज्यूम्ड है कि US की डेलीगेशन ट्रंप की काबीना का भी विजिट होगा। क्या आपको लगता है कि इन सेकेंड राउंड ऑफ टॉक्स के बाद एक कंसेक्यूटिव और एक फाइनल ब्रेक थ्रू मोमेंट हम रिसीव कर पाएंगे, एक ब्रेक थ्रू हो पाएगा इन टॉक्स के बाद? जिस तरह ब्रेक थ्रू होगा, और ब्रेक थ्रू इतना होगा कि ईरान और अमेरिका बातचीत पे राजी हो रहे हैं, यही ब्रेक थ्रू है। अगर इससे हम ये अंदाजा लगाते हैं या ये सोच रखते हैं कि इसमें मामला सेटल हो जाएंगे, तो आई डोंट थिंक सो दैट वुड हैपन, बिकॉज मामला काफी कॉम्प्लेक्स है। लेकिन ये है कि आबनाए हरमुज़ की ओपनिंग के हिसाब से और जो अमेरिका ने सीज लगाया उसके हिसाब से हो सकता है कोई फैसला हो जाए, और उसको बेस बना के आगे जो है बातचीत का नए एक और दौर का जो है वो सेटलमेंट की जा सकती है। लेकिन खुशगवार ये मैं उसको एक बेहतर इनिशिएटिव देखता हूँ कि अमेरिका ईरानियन ने कहा कि हम एक छोटे वक्त के साथ आ रहे हैं, और अब्बास इराकी साहब की स्टेटमेंट आई है आ रहे या ईरान ने कंफर्म किया तो अमेरिकन भी आएंगे, तो एक टेबल पे बैठना और चीज़ों को डिस्कस करना वो एक अच्छी डेवलपमेंट है, क्योंकि याद रखिएगा कि मुज़ाकरात ही इस मसले का हल है। मिसाइल्स के जरिए तो जंग लड़ी जा सकती है, वो लड़ी जा रही है और वो लड़ी जाती रहेगी। जिस वक्त तक ईरान के पास मिसाइल है, उस वक्त अमेरिका के पास, इसराइल के पास मिसाइल है, जंग तो जारी है। कोशिश ये होनी चाहिए कि इसको ख़त्म करके, इस टेंशन की फिजा को ख़त्म कर किसी तरीके से कोई ऐसा लाएमल तरतीब किया जाए जिसमें अमन और पीस और माशी एक्टिविटीज़ हैं उनको जनरेट करने की बात हो सके, ममालिक उससे फ़ायदा उठा सके, अवाम की तकलीफ जो है वो ख़त्म हो सके, और दुनिया में एक बेहतर सिस्टम के ज़रिए मसाइल जो है उनका हल तलाश किया जा सके। तो ये टॉक उसकी बेसिस बनेंगी। अब देखिए, लेट्स होप फॉर द बेस्ट। मैं उस वक्त तक इस पे पॉजिटिवली हम नहीं कह सकते जिस वक्त तक दोनों वफूद जो है वो पाकिस्तान में लैंड नहीं कर जाते। जिस वक्त तक वो लैंड नहीं करते उस वक्त तक ये अजम्पशंस रहेगी कि ये हो रहा है। सर, इससे पहले भी इस्लामाबाद टॉक्स का एक फर्स्ट फेज हो चुका था, उसमें भी हमारी काफ़ी एक्सपेक्टेशंस थी कि कुछ एक पॉजिटिव रिजल्ट आए, और ऑल्दो ग्लोबली इसको डेफिनेटली माना गया कि एक बहुत बड़ा ब्रेक थ्रू था फॉर ईरान, US and Pakistan mainly as the facilitator and negotiator of this war, कि even ईरान को और US को एक टेबल पे लाना to have a talk after 40 years of constant sanctions and constant cold war between them। क्या आपको लगता है कि सेकेंड राउंड ऑफ टॉक्स में कोई ऐसा कंसेक्यूटिव स्ट्रक्चरल सिस्टम डेवलप किया जाएगा, और किस पार्टी के थ्रू किया जाएगा जिसके थ्रू दोनों पार्टीज़ को कहीं ना कहीं आमादा किया जाए और कन्विंस किया जाए कि फाइनली मिडिल ग्राउंड पे आए और कहीं ना कहीं हम इस वॉर को ख़त्म होते हुए देखें? इस पे अगर तो आप लॉन्ग टर्म
cessation of hostilities کو ذہن میں رکھتی ہے تو وہ نہیں ہوگا. صحیح. ہاسٹیلٹیز ہوتی رہیں گی, لیکن یہ جو اس وقت کی جو فضا ہے جس میں ایک دوسرے کی شپس کو ٹارگٹ کیا جا رہا ہے, اسٹیٹ آف ہارموز کو بلاک کیا ہوا ہے, بالکل معاشی پریشر دنیا کے اوپر آیا ہوا ہے, میں سمجھتا ہوں یہی ہٹ جائے تو یہی ایک بیسک فریم ورک بن جائے گا آگے چلنے کا. جہاں تک بات ہے ان پوائنٹس کی جس کے اوپر ڈسکشن ہونی ہے, یا جو تصفیہ طلب پوائنٹس ہیں ایران کی طرف سے یا امریکہ کی طرف سے, وہ کافی سارے مذاکرات کے سیشن میں ڈیسائیڈ ہوں گے اور وہ کچھ گیو اینڈ ٹیک پہ ڈیسائیڈ ہوں گے. اس وقت تو صرف یہ کہنا کہ دونوں وفود بیٹھ گئے ہیں اور وہ پاکستان میں بیٹھ گئے ہیں, اسلام آباد میں بیٹھ گئے ہیں اور آ گئے ہیں, they have traveled to Pakistan and they are sitting opposite to each other and Pakistan is mediating those talks. So that is the point of success at this point of time. Correct. But what happens later on, وہ اس وقت تک ہم نہیں کہہ سکتے جس وقت فزیکلی ان کے طیارے پاکستان میں لینڈ نہیں کر جاتے اور کوئی ٹیبل کے اوپر آ کے نہیں بیٹھ جاتے. اس سے پہلے بھی یہ ہوا تھا کہ جی آ رہے ہیں پھر پتہ چلا نہیں آ رہے ہیں. The world is in flux at this point. ایک اسٹریٹجک ایمبیگوٹی دنیا میں آئی ہوئی ہے جس کا ذمہ دار امریکہ ہے. اگر امریکہ نے توڑنا ہے اس کو اور وہ سمجھتا ہے کہ امن کے لیے کچھ کام کرنا ہے اور ایران کو بھی یہ سمجھتا ہے کہ امن کے لیے کچھ کام کرنا ہے, تو دونوں وفود کو بات چیت کرنی پڑے گی. اب دیکھتے ہیں ان بات چیت کا رزلٹ تو اسی وقت پتہ چلے گا جب نیگوسیشن چلتے. میں اور آپ تو ایک ازیوم ہی چیز کر سکتے ہیں. آپ کو کیا لگتا ہے کہ جو اسٹریٹ آف ہارموز کی ڈبل بلاکیڈ کریٹ کی ہے امریکہ نے, ڈز اٹ ناٹ افیکٹ دیئر اون اکانومی؟ دیٹس واٹ آئی ایم سیئنگ. اس ٹاک سے اگر وہی ہٹ جائے تو وہی ایک بہت بڑی اچیومنٹ ہوگی امریکہ کی طرف سے بھی ایران کی طرف سے, اور اس کو پھر بیسس بنا لیا جائے, آپ بھی ہٹا دیں ہم بھی ہٹا دیں اور ہم بات چیت کر لیتے ہیں باقی پوائنٹس کے اوپر. کیونکہ امریکہ کا بھی کنسرن یہی ہے نا کہ ایران اسٹیٹ آف ہارموز کو کھولے. تو اگر یہ چیز ہے, لیکن وہاں سے جھوٹ بہت بولا جا رہا ہے. امریکہ از اے کمپلسو لائر. ڈونلڈ ٹرمپ از اے کریکٹر لیس مین. وہ جو جرابی ہے, اشواری ہے, آپ کو پتا ہے وہ ایپسٹین فائل کا مجرم ہے جس میں اس کی تصویریں چھوٹی چھوٹی بچیوں کے ساتھ چھپی ہوئی ہیں. تو وہ ایپسٹین فائل کے مجرم سے آپ کو اخلاقیات کی توقع تو نہیں کر سکتی نا. ہی از اے امورل مین. ابھی اس کے سیکرٹری آف وار نے جو اسٹیٹمنٹ دی ہے, اور سیکرٹری آف وار کے اوپر جب کانگریشنل ہیئرنگ ہوئی ہے تو وہاں پہ ان کے سینیٹر نے کہا کہ تم اس پوسٹ کے قابل نہیں ہو, تم ریزائن کرو اور جاؤ, اور واقعی وہ اس پوسٹ کے قابل نہیں ہو. یہ جو کمپلسو لائرشپ کا ایک مجموعہ جن کی سوچ میں دہشت گردی ہے, جن کے لفاظ میں دہشت گردی ہے, وہی تو تمام مذاکرات کی فضا کو خراب کر رہا ہے. ایران تو ریئیکٹ کر رہا ہے چیزوں پہ, اور ایران ریئیکٹ کرتا رہے گا. یہ میری بات یاد رکھیے گا. ایران ول ناٹ سبجوگیٹ ٹو دی پریشر. ایران ول ناٹ کم انڈر پریشر. اگر امریکہ یہ سمجھتا ہے کہ ایران پریشر میں آ کے ان کے ساتھ مذاکرات کر لے گا, دیٹ از ناٹ پاسبل, دیٹ وونٹ ہیپن. سر اس کمپلسیوٹی کی وجہ سے کافی ایک ڈسٹرسٹ پایا گیا ہے, کافی ڈسٹرسٹ ہم دیکھتے ہیں دونوں پارٹیز کے بیچ میں, اور یہ ڈسٹرسٹ کافی عرصے سے رہا ہے. مور دین 40 ایئرز ایک ڈسٹرسٹ مینٹین رہا ہے. اور آپ کو بھی پتہ ہے کسی بھی جنگ کو فائنلی کنکلوسیو اینڈ پہ لانے کے لیے کہیں نہ کہیں کسی پارٹی کو آپس میں ٹرسٹ ڈیولپ کرنا پڑتا ہے. اور with that being said, کیا آپ کو لگتا ہے کہ ان پورے نیگوسیشنز, ٹاکس اور اگریمنٹ, فائنل اگریمنٹس کے بعد is Iran and US going to work towards that, building that trust gap? وہ ٹرسٹ نہیں ڈیولپ ہو سکتا کیونکہ وہ ٹرسٹ جنونیت سے منحصر ہے امریکہ کی طرف سے. وہ سارے مسلمانوں کو شک کی نگاہ سے دیکھتے ہیں. یہ جتنے بھی یہودی ہیں, زیونسٹ ہیں, اور یہ جو نیو کونز ہیں, جو کہتے ہیں کہ اپنے پولیٹیکل مینس کو استعمال کرنے کے لیے ہارڈنڈ مینس استعمال کرو. یہ دہشت گردی پہ سوچتے ہیں. دے آر بورن ٹیررسٹ. تو یہ جب تک مسلمانوں کے خلاف اس طرح سوچتے رہیں گے اور سازشیں کرتے رہیں گے تو ٹرسٹ اس طرح ڈیولپ ہوگا. لیکن یہ اسی لیک آف ٹرسٹ میں آپ کو مذاکرات کرنے پڑیں گے, اور وہ ٹرسٹ کوئی تھرڈ پارٹی ڈیولپ کرے گی. سر جو پاکستان کی پوزیشن ہے ایز اے فیسیلیٹیٹر اینڈ ایز اے نیگوشیٹر, کیا ہم اگر یہ کمپلسیوٹی, اگر یہ ٹیررسٹ مائنڈڈ جو اپروچ ہے ایک پارٹی کی طرف سے, کیا آپ کو لگتا ہے اگر انہوں نے کوئی بھی ایسا عمل کیا جس کی وجہ سے نیگوسیشن فیل ہو جاتی ہے, تو پاکستان کی کیا اپروچ نظر آتی ہے آپ کو اس کے بعد؟ پاکستان is not responsible for the conclusive results of the approach of the negotiation. پاکستان is facilitating. اس کو کامیاب کرنا امریکہ کا کام ہے, اسرائیل کا کام ہے, پاکستان کا کام نہیں. اگر نہیں ہوتے تو دونوں both will stay at the stake of war and the world will suffer because of the economic pressure. Right. That's a reality. And this reality must be kept in mind. اگر کوئی یہ سمجھتا ہے کہ پاکستان کو ناک پکڑ کے, کان پکڑ کے مذاکرات میں کامیابی کرا لے گا, دیٹ کانٹ ہیپن. ذمہ داری امریکہ کی ہے, ذمہ داری ایران کی ہے. پاکستان نے اسپیس پرووائڈ کی ہے,
पाकिस्तान ने अखाड़ा प्रोवाइड किया है, पहलवानों ने खुद ही लड़ना है और खुद ही ये डिसाइड करना है कि कौन जो है दूसरे की बात को अकोमोडेट करता है। तो इसलिए पाकिस्तान के अंदर ये पाकिस्तान के लोगों ने तो बहुत सफर किया है इसकी वजह से। आप देखिए अभी भी सफर कर रहे हैं, पूरा इस्लामाबाद बंद है, गरीब आदमी जो है वो मर गया है, रेडी वाला रेडी नहीं लगा सकता, जो लोग रोजाना के कारोबार पर जिंदगी चलाते हैं वो बेचारे क्या करें। तो इस दुनिया इस टॉक्स की वजह से हम सबसे ज्यादा सफर कर रहे हैं, हमारे बच्चे स्कूल नहीं जा रहे, जहालत बढ़ती जा रही है, पर महंगाई बढ़ती जा रही है। तो अब इसके बावजूद भी अगर हम और सफर करें तो हमें वो सफर नहीं करना चाहिए। हमें ये कह देना चाहिए कि जी आपने खुद ही डिसाइड करना है, हमने उसके ऊपर आपको हम पानी तो खोल सकते हैं लेकिन आपको पीने के लिए उसके ऊपर ले जा नहीं सकते, पीने पे मजबूर नहीं कर सकते। सो आई थिंक लेट देम सिट टुगेदर एंड देन वी विल सी व्हाट विल हैपन। अल्लाह करे कि कोई कामयाबी आ जाए, वो इन लोगों ने खुद ही गारंटी करनी है। थैंक यू। ओके सर, थैंक यू सो मच फॉर जॉइनिंग, लवली हैविंग यू। नाज़रीन, असां सां गॾु हुया रिटायर्ड ब्रिगेडियर गज़नफर अली। यूएस ऐं ईरान टॉक्स एंड नेगोशिएशन, इस्लामाबाद टॉक्स जे बारे में असां डिटेल्ड कॉन्वर्सेशन कई। हाणे हलूं था हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़। ब्रेक खां पोइ तव्हां सां वापसि मिलूं था ऑन आवाज़ 3। वेलकम बैक नाज़रीन। गुल प्लाज़ा जे सान्हे जे बारे में ॻाल्हाईंदासीं, जेको 17 जनवरी ते वाक़िअ थियो। इन सान्हे खां पोइ पूरो पाकिस्तान तमामु घणो हैरान, परेशान ऐं तमामु ज़्यादा अफ़सोरदा हुयो। गुल प्लाज़ा जे सान्हे खां बाद उते जेके बिज़नेसमैन हुया, जेके फैमिलीज़ हुयूं, उन्हनि इलाही ज़्यादा कैपिटल लॉस एक्सपीरियंस कयो ऐं हींअर ई रिपोर्ट आई आहे त सिंध गवर्नमेंट उन्हनि जे लाइ मुआवज़ो तय कयो हुयो, जेको मुआवज़ो सिंध गवर्नमेंट उन्हनि खे ॾिनो आहे। इन मौज़ू ते वधीक ॻाल्हाइण लाइ, रिपोर्ट करण जे लाइ असां सां गॾु मौजूदु आहिनि असांजा चीफ रिपोर्टर दोदो चांडियो। सर, असांजी सिंध गवर्नमेंट हींअर अनाउंस कयो आहे त गुल प्लाज़ा जे सान्हे में जेके बि असरअंदाज़ थिया आहिनि उन्हनि सभिनि खे मुआवज़ो ॾिनो वेंदो। केतिरो मुआवज़ो आहे ऐं कहिड़े हिसाब सां ॾिनो पियो वञे, केतिरनि माण्हुनि खे मिली चुको आहे, केतिरा अञा पेंडिंग आहिनि? असांखे थोरी रिपोर्ट ॾींदा इन ते। जी बिल्कुलु, ही इलाही वॾो वाक़िअ थियो हुयो ऐं हिन वाक़िअ खां पोइ, गुल प्लाज़ा वाक़िअ खां पोइ सिंध गवर्नमेंट ते इंतिहाई तनक़ीद थी हुई। पर सिंध गवर्नमेंट पहिरें ॾींहुं जेके ऐलान कया हुआ उन समूरनि ऐलाननि ते उहा क़ाइमु रही। हिकिड़ो सभ खां पहिरियों ऐलान इहो कयो हुयो त जेके बि दुकानदार आहिनि उन्हनि खे पूरी पंहिंजे घर जो चुल्हो हलाइण जे लाइ 5-5 लख रुपया जेके बि न वेंदा हिसाब थियो त उहे सभिनी खे उन टाइम ते मिलिया। बाद में रमज़ान शरीफ़ जो महीनो आयो त उन्हनि समूरनि दुकानदारनि खे कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे एक्सपो सेंटर में, उन खां सवाइ जलाल बाग में दुकान खोले ॾिना विया हुआ। मुख़्तलिफ़ दुकाननि जो जेको अरेंजमेंट हुयो उहो सिंध गवर्नमेंट कयो हुयो ऐं रमज़ान ऐं ईद जी ख़रीदारी हवाले सां दुकानदार पंहिंजा दुकान जेके आहिनि उते खोलिया ऐं हुननि ईद जो जेको मौक़ो हुयो उहो घर में वेही न गुज़ारियो, पर वापसि हिकिड़ो कारोबार करे जेको आहे उहो गुज़ारियो। उन दौरान गवर्नमेंट ऐलान कयो हुयो त जेतिरा बि पर उनखां सवाइ दुकानदार हुआ, छाकाणि त 1000-1200 जे लॻभॻि दुकान हुआ, गवर्नमेंट उहो अनाउंस कयो हुयो त असां उन्हनि खे पंहिंजा दुकान क्लियर तामीर करे ॾींदासीं, ॿियो उन्हनि खे मुआवज़ो ॾींदासीं। ऐं हीउ टोटल 7 अरब रुपयनि जो सिंध गवर्नमेंट हिकिड़ो पैकेज ठाहियो हुयो जंहिंजी मंज़ूरी ॾिनी हुई। जंहिं बाद कराची चैम्बर ऑफ कॉमर्स खे उनखे ऑन बोर्ड वरितो हुयो त उहे तस्दीक कंदा ऐं त जीअं ख़बर पए त दुकान में वाकई करोड़ जो माल हुयो, 50 लख जो हुयो, 70 लख जो हुयो या 2 करोड़ जो हुयो। उन हवाले सां उन दुकानदार तकलीफ़ थी, जिन में उन्हनि खे चेक ॾिना विया हुआ जेके 700 जे लॻभॻि खां पोइ वधीक जेके दुकानदारनि खे उन दौरान 5 अरब रुपयनि जी ज़रे घटि खां बि वधीक रक़म हुई जेका वज़ीर हाउस में जेका तकलीफ़ थी उन दौरान जेका ॻाल्हि न कई। पर उते जेको ज़ुबैर मोती वाला जेको कराची चैम्बर बिज़नेस कम्युनिटी जो अखबार आहे उन चयो त इसलिए ज़िम्मेदारी गवर्नमेंट असां ते रखी आहे, असां दुकानदारनि खे घुराए पहिरीं असां पाण इन्वेस्टिगेशन कई, पर पोइ असां उन्हनि खां बाक़ाइदा हिकिड़ो जीअं हलफ़ चइजे ईअं असां वरितो त वाक़ई तव्हांजो सामान एतिरो हुयो या इन खां घटि हुयो या इन खां वधीक हुयो। उन खां पोइ जेका रक़म आहे उहा अॼु
5 रुपए चांडू साहब हेसिताणी केतिरनि माण्हुनि खे मुआवज़ो मिली चुको आहे? का कोई सिग्निफिकेंट नंबर या एग्ज़ैक्ट नंबर तव्हां वटि हुजे? 100 खां वधीक माण्हुनि खे जेके दुकानदार आहिनि उन्हनि खे मुआवज़ो मिली चुको आहे। कुझु माण्हुनि जा चेक जेके आहिनि उहे वेरिफिकेशन लाइ आहिनि, उहे छाकाणि त एजी ऑफिस मां ऐं जेके फाइनेंस डिपार्टमेंट मां उनजो प्रोसीजर हिकिड़ो मरल आहे गवर्नमेंट जो, उनखे थियणो हुयो। ऐं जेके डेथ थी विया हुआ जेके माण्हू 60 खां वधीक माण्हुनि खे लॻभॻि माण्हुनि खे जेके आहिनि उन्हनि खे मुआवज़ो मिली चुको आहे। पर पहिरें फेज़ में जेतिरा बि माण्हू दुकानदार हुया उन समूरनि खे मुआवज़ो जेको पहिरीं घर जो चुल्हो हलाइण जे लाइ जेको गवर्नमेंट ख़र्च कयो जो अनाउंस कयो। अच्छा चांडू साहब, एग्जैक्टली हिकिड़े इंडिविजुअल खे, हिकिड़े बिज़नेस ओनर खे जेको प्रूफ थो करे त हीअ असांजी इन्वेंट्री आहे जो डैमेज थियो आहे, उनखे एस्टिमेट ऐं एवरेज केतिरो मुआवज़ो मिलियो आहे? ॾिसो, कंहिंखे करोड़ मिलियो आहे, कंहिंखे 1.5 करोड़ खां मिलियो आहे, कंहिंखे लख करोड़ 60 लख जे लॻभॻि मिलियो आहे। छाकाणि त को गोल्ड जो दुकानु हो, को रांदीकनि जो दुकानु हुयो, को कपिड़नि जो दुकानु हुयो, को चपल ते हुयो, को मोबाइल जो या जो नंढिड़ो दुकानु हुयो। त हिननि छा कयो त ओवरऑल जेके दुकानदार हुआ उन्हनि खे जेको उन्हनि खे सिर्फ़ु गवर्नमेंट न पर जेको चेंबर ऑफ कॉमर्स ऐं वापारी हुआ उन्हनि खां हलफ़ वरितो हुयो। अॼु उन ॿुधायो त असां चांडू साहब, ओवरऑल जिन माण्हुनि खे बि मुआवज़ो मिलियो आहे, छा उन्हनि खां को अहिड़ी गारंटी, जीअं तव्हां हलफ़ चयो त उन्हनि खां वरितो वियो आहे त हेतिरो त सामान डैमेज थियो हो, छा उन सां गॾु इहो बि वरितो वियो आहे त छा जेको उन्हनि खे मुआवज़ो मिलियो आहे उन्हनि जी पंहिंजी छा राय आहे? छा उहे इन मुआवज़े मां ख़ुशि आहिनि या छा उन्हनि जी पंहिंजूं छा फीलिंग्स आहिनि? अॼु जेको दुकानदार जीअं असां थियो त तकरीब में आउं मौजूदु हुउसि त तमामु घणी उन्हनि जेको अप्रिशिएट कयो पेसे गवर्नमेंट खे। ऐं उन कुझु दुकानदारनि चयो पिए त असांजो मुआवज़ो वधीक हुयो, दुकान जो नुक़सानु वधीक थियो, 4 महीननि खां असांजो दुकानु बंदि आहे, अञा वरी वधीक चयो त 2 साल लॻंदा इहे दुकान जेके तइमीर थियण में। ऐं वरी वधीक चयो त ओतिरा ई दुकान जेतिरा इन गुल प्लाज़ा वाक़े जे बाहि वाक़े जे करे मुतासिर थिया हुआ ओतिरा ई असां तइमीर कंदासीं, हिकिड़ो दुकान वधीक न ठाहींदासीं। त उते कुझु दुकानदार इहा राय ज़रूरु हुई त हीअ 3-4 महीना ही गुज़रिया आहिनि, अञा 2 साल ॿिया बि असांजे दुकान जो इंतज़ारु करणो पवंदो। इन करे हीअ त ठीकु आहे, असांजो जेको सामान थियल हुयो, हाणे उते ईअं हो त मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ हुयूं। हिकिड़ा दुकान किराए ते हुआ, हाणे उहे जेके किराए ते हुआ उन्हनि खे त मुआवज़ो सिर्फ़ु उन सामान जो मिलियो जेको टाइम ते हो, उनखे हालत पतो हुयो त तव्हां कसम खणो त वाक़ई एतिरो हो। ऐं उहो बि जीअं ॿुधायो त वापारी असांखे इहो ॿुधाईंदा हलंदव त इहो जेको पूरे सिनेरियो में गुल प्लाज़ा जे वॾो सान्यो हुयो, इन में शॉपकीपर्स खे ऐं ताजिरनि खे असां कंपनसेट कयूं पिया। छा जेके माण्हू उते फौत थी विया, जिन जूं फैमिलीज़, जिन जा वारिस जेके आहिनि से शॉपिंग जे दौरान जेको पंहिंजी जान गवाए वेठा, छा गवर्नमेंट उन्हनि जे लाइ बि को मुआवज़ो अलॉट कयो आहे? छा उन्हनि खे बि कंहिं तरह जी कॉम्पनसेशन ॾिनी पई वञे? बिल्कुलु, उहो हिन खां अॻु में ॾेई छॾियो। उन लाइ गवर्नमेंट इहो अनाउंस कयो त बाबा मीडिया में न ॾींदासीं। ऐं उन जी क्वांटिटी छा हुई? छा फैमिलीज़ जे मेंबर्स ऑफ डेथ जो टोल जेको हुयो उन सां मैटर कयो पे? ॾिसो, को माण्हू ख़रीदारी जे लाइ आयो हुयो, को दुकान ते मुलाज़िम हुयो, उन में बि कैटेगरीज़ हुयूं। ऐं कुझु उतां जो स्टाफ हुयो, उनखे दुकान ते मालिक आहे, हिकिड़ो किराएदार आहे, हिकिड़ो वरी उते छोकिरो को हेल्पर उते दुकान ते जेको आहे उहो कमु पिए कयो। पर उन ओवरऑल जेके माण्हू फौत थिया हुआ उन्हनि खे करोड़ रुपया पर हेड जेको आहे उनजो आहे उहो उन्हनि खे जीअं इहो वाक़ियो थियो, इहो रमज़ान खां बि अॻु में जीअं वाक़ियो थियो त उनजे पहिरें मरहले में पहिरें फेज़ में जेके मुतम थिया, हिकिड़ो त सभिनी माण्हुनि खे 5-5 लख रुपया दुकान वारा खणंदा, वरी जेके फौत थिया उन्हनि सभिनी माण्हुनि जे घर में वञी उनखे रक़म ॾिनी। पर कुझु 4 खां 5 केस अहिड़ा आहिनि जिन बाबति अञा ताईं तस्दीक न थी सघे, डीएनए टेस्टूं थियूं हुयूं ऐं काफ़ी माण्हू क्लेम कया। कुझु माण्हू जा अहिड़ा हुआ जेके नाला ॿ हुया, यानी घर में उनखे हिकिड़े नाले सां छॾींदा हुया, रिकॉर्ड में हुनजो ॿिए नाले सां हो, त हुननि पहिरीं रजिस्टर करायो त जेको जिन क्लेम सभिनी माण्हुनि वटि हूंदो आहे त हुन ॿुधायो असां हिकिड़ा बि माण्हू जेको हुयो आहे वापसि न मोटियो आहे। तंहिं करे गवर्नमेंट वरी जॾहिं चेक कयो त उन क़िस्म जो माण्हू जो को LIC नंबर या को रिकॉर्ड न पियो मिलियो, त पोइ वरी मुंहिंजे वारसनि सां हुनजूं मुलाक़ातूं थियूं, मीटिंग्स थियूं, त उन पोइ ॿुधायो त हिन जो रिकॉर्ड में ओरिजिनल जेको नालो आहे उहो हीअ आहे, पर असीं घर में हुनखे हिन नाले सां छॾींदासीं। असां वटि हिकिड़ी रस्म आहे त माण्हू 2 नाला या मां हुनखे पंहिंजे नाले सां छॾींदी आहे, घर में छॾींदी आहे। त इन क़िस्म जा कुझु केस हुआ जेके अॼु मुराद शाह वज़ीर चयो त उन में कुझु रुकावटूं आहिनि, 4-5 केस अहिड़ा आहिनि जिन जे छा बिज़नेस कम्युनिटी ओवरऑल इन मुआवज़े मां सेटिस्फाइड आहे? अॼु जेको लॻो मतिलबु अॼु सभु हुया बिज़नेस कम्युनिटी जेको
जवाब अहमद हुयो, उनखां पोइ कराची जी जेके वापारी तंज़ीमूं हुयूं, 4 खां वधीक तंज़ीमूं हुयूं जेके कराची जी ओवरऑल बिज़नेस कम्युनिटी खे जेके आहे उहे लीड कनि थियूं। उन्हनि जा समूरा अॻुवां जेके आहिनि नुमाइंदा जेके आहिनि उहे उन में मौजूदु हुआ। विंडे स्टॉक एक्सचेंज में जेके कमु कनि था उतां जा नुमाइंदा मौजूदु हुआ। नसेज ज़ोन में जेके माण्हू हुआ उन्हनि खे बि इनवाइट कयो वियो। मतिलबु सेटिंग अहिड़ी ठाही वई हुई त जीअं सीएम ऐं कुझु वज़ीर वेहनि था। चाणी साहब, नेक्स्ट जेको डिस्पर्शन आहे आहे, नेक्स्ट जेको अमाउंट डिस्पर्स कयो वेंदो उहो कॾहिं कयो वेंदो? जेके रिमेनिंग आहिनि उहे कॾहिं एक्सपेक्ट कनि इन मुआवज़े खे? अॼु वॾे वज़ीर इहा ॻाल्हि बि कई ऐं इहो सुवाल थियो थियो हुनजो त असां कोशिशि आहे त कुझु एजी ऑफिस मां फिनांस रिलीज़ करण जे हवाले सां हुनजो त हिकिड़ा डिसिप्लिन आहिनि त हेतिरे रक़म हिन टाइम ते रिलीज़ थी सघे थी। कुझु इशूज़ आहिनि जिन बाबति हुनजो त असां पैकेज अनाउंस करे छॾियो हुयो त 17 अरब रुपए जो पैकेज आहे, उन में 5 अरब रुपए खां मथे रक़म जेका आहे असां तक़सीम करे चुका आहियूं। बाक़ी जेका 2 अरब जे लॻभॻि जेका रक़म रहे थी हुनजो त तमामु जल्द असां जेको आहे हिन क़िस्म जो हिकिड़ो रखंदासीं, हिन क़िस्म जो प्रोग्राम जंहिंमें असां हुनखे चेक जेके ॾेई छॾींदासीं। ऐं गॾोगॾु जेको दुकान जी तइमीर आहे उनजो हवाले सां सवाल थियो। हुनजो छाकाणि एफआईआर दाख़िल थी चुकी हुई, तंहिंजे करे जॾहिं एफआईआर थींदी आहे त को बि एरिया जेका आहे उहा पुलिस प्रॉपर्टी थी वेंदी आहे। तंहिंजे करे हुन उते जेको लॉ मिनिस्टर हुयो, घरू मिनिस्टर हुयो ज़ाल अंजार, हुनखे वॾे वज़ीर स्टे तव्हां पंहिंजे माइका फाथो कयो त तव्हां कोर्ट मां हिन क़िस्म जो इजाज़तनामो वठी ॾियो त हुनजी तइमीर जेका आहे मुकमल करे सघूं। ऐं हुन दौरान 2 साल जेको आहे 2 साल जे अंदरि हुन में ही 4 महीना शामिल कया त इन 4 महीने समेत 2 साल जेके आहिनि हुनमें असां पूरा दुकान ठाहे ऐं इन्हनि जेके मालिक हुया इन्हनि जे असां हवाले कंदासीं। इहो अॼोको जेको जेका तकरीब हुई नज़र हाउस। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। नाज़रीन, असां सां गॾु हुयो असांजो चीफ रिपोर्टर दोदो चांडियो। तव्हां ॿुधी रहिया हुया गुल प्लाज़ा सान्हे जे बारे में सॼियूं डिटेल्स। गवर्नमेंट मुआवज़ो अनाउंस कयो आहे ताजिर कम्युनिटी जे लाइ, इन पर्टिकुलर जेके विक्टिम्स हुया गुल प्लाज़ा सान्हे जा। फर्स्ट फेज़ उन जो ख़त्म थी चुको आहे, डिस्पर्शन स्टार्ट थी चुकियूं आहिनि। सेकेंड डेट जी सेकेंड डिस्पर्शन जेका स्टार्ट थींदी उन जी कंसोलिडेटेड डेट असां वटि मौजूदु आहे, बट इट इज़ एक्सपेक्टेड टू बी सून। इन ई सां पंहिंजे प्रोग्राम खे इख़्तिताम ते खणी था हलूं। सी यू नेक्स्ट टाइम एंड अतला सबीशा साइनिंग ऑफ विद आवाज़ 360।